जमाल शाह में हाई कोर्ट के हुकूमत जमाल शाह शाख की हद में गैर कानूनी डाउटमेंट खिलाफ SDO इरिगेशन काजी अहमद असद अली मेमण की अगवानी में ऑपरेशन जारी है। पुलिस की मदद से क्रेन जरिए करियाना जा दुकान ऐं उतां ड्राए पटके जॾहिं त दुकान ऐं उतां ढहण खिलाफ मुतासिरन एजाज डायरी ऐं असगर जोखी की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते हुननि चयो त ग़रीबनि जा घर ड्राए पटकिया विया आहिनि, जॾहिं त बासर माण्हुनि जी दुकान खे हथ बि न लातो वियो आहे। हीअ टुकरिया जिते असां वेठा आहियूं इरिगेशन जी आहे, छाजी पाए पंहिंजा मनपसंद माण्हू ॾिसो पोयां छॾींदा पिया अचनि, दुकान बि घणा छॾींदा पिया अचनि। अचो अचो असांजा छपर पिया ठाहिनि, तव्हां अचे सरकारी जॻह ते ठाहो, चाहे सरकारी जॻह ते कान्हे का। हीअ क्रेन ॾिसो परियां उहा बिल्डिंग छॾियाई आहे, बाक़ी हीअ छपर ठाहिण लाइ तयारु बीठी आहे। इहो छो असांजा ज़ुल्म आहे? असांजा हक़ छे, सिधी ॻाल्हि छे, जेको बि छे सभिनि सां गॾु छे। मुताबिक़ त ऑपरेशन जी आड़ में ग़रीबनि जा घर ढहण जो सिलसिलो बंदि कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।